अस्सलामु अलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा ऑरेंज। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर हाईकोर्ट रावलपिंडी बेंच में बेनज़ीर भुट्टो कत्ल केस जी ॿुधणी अॼु थींदी। जस्टिस मिर्ज़ा वकास रऊफ़ जस्टिस अब्दुल अज़ीज़ ते बदल डिविजनल बेंच ॿुधणी कंदी। अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ अपील ख़ारिज थियण जो इम्कान। आसिफ ज़रदारी तरफ़ां जवाबदारनि जूं सज़ाऊं वधाइण जी अपील ते ॿुधणी कई वेंदी। सेशन कोर्ट इस्लामाबाद में अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। जज ताहिर अब्बास सुपरा अॻूणे घरू वज़ीर जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदो। पुलिस जे सहकार सां प्रोसिक्यूशन शेख रशीद ते इल्ज़ाम लॻाया। हाई कोर्ट तरफ़ां नोटिस मुअत्तल थियण बावजूदि केस दाख़िल कयो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़। पीटीआई चेयरमैन इमरान खान के नाअहल करण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में ॿ रुकनी लार्जर बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। सिंध हाई कोर्ट सखर जो प्रियालो टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर के हटाइण जो हुकुम। अॻूणे एडमिनिस्ट्रेटर आफ्ताब मुग़ल एडमिनिस्ट्रेटर नवीद अहमद कलबट जी मुक़ररीअ खे चैलेंज कयो हो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ॿुधणी कई। सोच ऐं रवैयो तब्दील करण ताईं इमरान खान के रस्तो नथो मिली सघे। अपोज़िशन लीडर तौर इमरान खान जूं साज़िशूं उरूज ते रहियूं आहिनि। हुक्मरान तौर इमरान खान जी फ़िरौनियत उरूज ते रही। इमरान खान न सबक़ सिखियो न ई मुड़ियो। अॼु बि माज़ी विरजाए थो। संदसि आइन कानून ऐं जमहूरियत सां को बि ताल्लुक़ नाहे। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक जो बयान। तुर्किया ऐं शाम में ज़िलज़िले सबबि हयाती विञाईंदड़नि जो अंग 15,000 खां मथे थी वियो। हर पासे दर्दनाक मंज़र। ड्रही पट पइजी वियल इमारतुनि जे मलबे मां ज़िंदा माण्हुनि खे बचाइण लाइ रेस्क्यू वर्कर्स जूं कोशिशूं जारी। पंजाब असेंबली जे सेक्रेटरी जी गुमशुदगी ते सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त मोहम्मद खान भट्टी जे नाठी एडवोकेट इफ्तिखार भट्टी दाख़िल कराई। मोहम्मद खान भट्टी 6 फ़रवरी खां मटियारी वेझो गायब थी वियो। संदसि ते तशद्दुद जो ख़दशो आहे। अदालत में खेसि फौरी पेश करण जो हुकुम ॾिनो वञे। दरख़्वास्त में मौक़िफ़। अदालत आईजी सिंध डीजी रेंजर्स ऐं घरू वज़ारत खां 10 ॾींहनि अंदरि जवाब तलब करे वरितो। कोटड़ी में पेशावर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन वॾे हादसे खां बची वई। कोटड़ी स्टेशन वेझो अलामा एक्सप्रेस गाॾी 2 हिसनि में विरहाइजी वई। मुसाफ़िरनि में कीहाट पइजी विया। को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे इंतज़ामिया पारां मरमती कम शुरू। ट्रेननि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीहारियो वियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में हल्की बरसात। थधि में वाध। उत्तर वज़ीरिस्तान ऐं पेशावर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात जो सिलसिलो जारी। आज़ाद कश्मीर मानसेरा मुज़फ़राबाद पतोकी ऐं ॿियनि इलाइक़नि में बर्फ़बारी। मौसमियात खाते जो चवणु आहे त पेशावर में हल्की बरसात जो सिलसिलो 2 ॾींहनि ताईं जारी रहंदो। ऐं मलीर में क़ाइदाबाद भरिसां ज़्यादती बाद क़तल थियल मासूम बाडी जो क़तल केपीके मां गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शेर रहमान खे केपीके जे इलाइक़े मानसेरा मां गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार 3 महीना अॻु क़ाइदाबाद जे इलाइक़े मुस्लिमाबाद में मासूम न्याणी खे ज़्यादती बाद क़तल कयो हो।